अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे शाह जी शाइरी में साबित क़दमी। यानी शाह जी शाइरी में असांखे पंहिंजे इरादे ते अटल हुजणु ऐं जीअं इंग्लिश में खणी चइजे स्टीड फास्ट हुजण जो कीअं माना असांखे मिले थो, कहिड़ा कहिड़ा पहलू नज़र अचनि था। यानी जंहिं जेको तव्हांजो टारगेट आहे, जेको तव्हांजी मंज़िल आहे, जेको तव्हांजो मक़सदु आहे, उन में तव्हांखे कीअं साबित क़दम रहणो आहे। सो इन जा कहिड़ा पहलू असांखे मिलनि था। त दोस्तो अचो त इन जेको आहे इन पहलू ते बि मुख़्तलिफ़ शेरनि ते असां जेको आहे थोरो तजियो कयूं था, तबसरो कयूं था। वहदहू ला शरीक लहू जां थो चई ईअं, यानी जॾहिं तूं ईअं जेको आहे अलाह जी वाधानियत ते ऐं अलाह जी हिकिड़ाई ते ईमान थो आणी, जां थो चई ईअं, जॾहिं ईअं तूं चई थो तव्हां मन मोहम्मद करणी निरतूं मञानी आहे, सो तूं मञियो कीअं नाई कंद ॿियनि खे। यानी पोइ तूं जेको आहे अलाह खां बाद में तूं ईमान आण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, तव्हां तूं मञियो कीअं जेके नाई कंद ॿियनि खे, माना उहो तूं कीअं मञियो जेकर तूं ॿियनि जे अॻियां कंद झुकाई थो। यानी साबित क़दम रहो जेको आहे अलाह जी वादानियत ते, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते। सो इन हिसाब सां जेको आहे त माना हिकु ख़ुदा खां अलावा ॿियो कंहिंजे अॻियां तूं कंद न झुकाए। इन हवाले सां तूं इन रस्ते ते साबित क़दम रहो। सो दोस्तो इहो मज़हबी हिसाब सां असांखे साबित क़दमी जो हिकिड़ो इन में दर्स मिले थो। ॿियो शेर आहे त आशिक अज़ाज़ील यानी शैतान। त छा लतीफ़ इन शेर में बि त जेको आहे जेको शैतान हुयो उनजी मोहबत खे बि साराए थो, त उहो जीअं अलाह सां इश्क कंदो हो, अलाह सां मोहबत कंदो हो, त चवे थो त आशिक अज़ाज़ील आशिक त शैतान हो। ॿिया मिड़ई सधड़िया, ॿिया त मिड़ई जेको आहे न इहे सिखड़ाट, सधड़िया माना सिखड़ाट, ॿिया त मिड़ई माना ईअं खणी चइजे त माना अञा नया आहिनि। मंझां सिक सभी लानती लाल थियो, यानी जेको आहे पंहिंजे महबूब जी सिक में लानती लाल थियो। सो इन शेर में बि शाह लतीफ़ अज़ाज़ील जी बि इश्क खे साराए थो, उन जी बि साबित क़दमी, उहो कीअं साबित क़दम रहियो, माना जेको आहे ख़ुदा जे इश्क में, उनखे बि माना हू थो करे। ॿियनि जे इश्क में ॿियनि जे इश्क जे कंपेरिज़न में उहो शैतान जे इश्क खे साराए थो। लीलाए न लही तां पिण लीलाइज, आसरो म लाहीज सॼण बाजींदड़ घणो। त दोस्तो ही जेको आहे त सुर लीला मां आहे, लीला चनेसर मां। चए थो त लीलाए न लही तां पिण लीलाइज, आसरो मां लाहेज सॼण बाजींदड़ घणो। अगरि असां इन जो माना सुर जे हिसाब सां अगरि असां इन जो बैकग्राउंड ॾिसूं त इन जो इहो आहे त लीला चनेसर जॾहिं लीला चनेसर खे खपाए छॾियो हार ते, हार जे बदिले, त हाणे जॾहिं उहा उनखे परचाए थी त शाह लतीफ़ थो चएसि त लीलाए न लही, यानी आज़ियूं नाज़ियूं ऐं मिनतूं करे बि जेकर उनखे तूं नथी परचाए सघीं, तां पिण लीलाइज, पोइ बि कंदी रहो, पोइ बि माना आज़ियूं नाज़ियूं कंदी रहो, ईअं थकिज न, माना इहो साबित क़दम रहो। इहा ई वाट थी, आसरो म लाइज, आसरो मन लाइज, ना उमेद न थी, सॼण बाजींदड़ घणो। त तुंहिंजो महबूब तो ते बाज कंदो, तोसां राज़ी थी वेंदो। ऐं जेकर इन जो असां ॿियो पहलू ॾिसूं त माना इहो अलाह पाक जी बारगाह में बि जेको आहे इहो ईअं ई आहे त अलाह साईं जी बारगाह मां बि तव्हां ना उमेद न थियो, उते अलाह साईं जे अॻियां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठंदा रहो ऐं अलाह साईं जी बारगाह में तव्हां हमेशह आजिज़ी सां, इनकिसारी सां हमेशह जेको आहे तव्हां मिनतूं कंदा रहो। आसरो मल्हाए ना उमेद न थियो अलाह साईं जी बारगाह मां, सॼण बाजींदड़ घणो। अलाह साईं रहीम आहे, करीम आहे ऐं उहो ई बाज करण वारो आहे, उहो ई गुनाह बख़्शण वारो आहे। सो इहो बि इन जो पहलू आहे। कूड़ो तूं कुफर सी त काफ़र में कोठाए। ॾिसो शाह लतीफ़ माना इहो माना अगरि असां कुफर में बि ॾिसूं न त उन में बि साबित क़दमी जो ईअं थो चए त कूड़ो तूं कुफर सी, चलो तूं काफ़र ई आहीं। अगरि उन सां पंहिंजे कुफर मां काफ़र हुजण में बि तूं कूड़ो आहीं, पंहिंजे काफ़र हुजण सां बि सचो न आहीं, चलो बाबा तूं काफ़र थी वएं। हाणे तूं उन में बि अगरि सचो न आहीं त काफ़र मां कोठाए, त तोखे काफ़र कोठाइण जो बि हक़ न आहे, सॾाइण जो बि हक़। हिंदू हॾ न आहीं, जुड़ियो तो न जॻाए, यानी तोखे पोइ हिंदू हॾ न आहे। तूं माना अगरि पंहिंजे कुफर सां बि सचो न आहीं त शाह लतीफ़ चए थो त अगरि तूं कुफर में आहीं त बि कुफर सां बि पंहिंजे सां सचो रहो। तिलक तनी खे लाए,
तिलक माना मथे ते टिको ऐं जेको आहे तिलक तनी खे लाइ सचा जे शिरक सी यानी जेके पंहिंजे जेको अगरि चलो उहे काफ़री आहिनि उन में उन सां सचा आहिनि पंहिंजे शिरक सां ई सचा आहिनि तिलक तनी खे लाइ माना उहे मथे ते टिको बि उन खे लॻाए जेके पंहिंजे शिरक सां सचा आहिनि सो अगरि शालती उन शेर में शालती जो चवण जो मक़सदु इहो आहे त अगरि तव्हां कुफर में बि आहियो त उन में बि तव्हां जेको आहे साबित क़दम रहो पंहिंजे उन्हनि सां जेको बि तव्हांजो आहे सो दोस्तो इन असांजे सॼे जेके 4-5 असां शेर पढ़ियासीं इन में असांखे हिकिड़ो साबित क़दमी जो पहलू नज़र अचे थो जंहिंमें पहिरियां असां पढ़ियोसीं त वादो ला शरीक लहू जान थो चई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ईमान अलाह पाक जी ज़ात ते ईमान इन में तव्हांखे साबित क़दम रहणो आहे जीअं शैतान जा जेको आहे न शाह अब्दुल लतीफ़ बेटा जी मिसाल थो ॾिए त उहो कीअं अलाह साईं सां मोहबत कंदो हुओ हुन खां अलावा जेको आहे अलाह साईं जी बारगाह में दुआउनि में जेको आहे असांखे शाह लतीफ़ जेको आहे साबित क़दम करण जो चयो आहे त यानी इज़ी आज़ियूं नाज़ियूं मिनतूं कंदा रहो अलाह साईं जी बारगाह में इनशा तव्हांजी जेका बख़्शिश ज़रूरु थींदी अलाह साईं तव्हां ते बात ज़रूरु कंदो हुन खां अलावा कुफर जे हिसाब सां बि शालती जी शाइरी में मिसाल नज़र अचनि था अगरि तव्हां काफ़र आहियो त उन में बि तव्हां जेको आहे साबित क़दम रहियो ऐं इस्लाम में आहियो त पोइ बि साबित क़दम रहो अगरि कुफर में आहियो पोइ बि साबित क़दम रहो त तिलक तनी खे लाइ सचा जे शिरक सी मथे ते टिको बि उन्हनि खे लॻाए जेके शिरक सां सचा आहिनि त न त उहे टिके जा बि हक़दार न आहिनि जेकर उहे पंहिंजे शिरक सां बि सचा न आहिनि सो दोस्तो इहे हुया मुख़्तलिफ़ शेर इहे असां लिखी करे हिन जो हल्को हल्को बैकग्राउंड ॿ 4 लाइनूं लिखंदा अची असां जेको आहे शालती जी शाइरीअ में साबित क़दमी खे जेको आहे उहो करे सघूं था ॿिया बि केतिरा ई शेर तव्हां जेको आहे सुर सही मां ऐं ॿियनि शेरनि सुरनि मां तव्हां खणी सघो था सो इनशा दोस्तो ॿीहर मिलंदासीं ॿिए लेक्चर में सो थैंक यू